अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिल्लज़ी कान सिद्दीक़न फ़ी तस्दीक़ातिही आदिलन फ़ी अहकामिही गनिय्यन फ़ी अमवालिही अलिय्यन फ़ी दरजातिही हसनन फ़ी सिफ़ातिही शहीदन फ़ी तजल्लियातिही ज़ैनल आबिदीन बिइबादातिही बाक़िरन फ़ी इल्मिल अव्वलीन वल आख़िरीन बिमालूमातिही सादिक़न फ़ी अक़वालिही काज़िमन फ़ी जमीइ अहवालिही सुभान अल्लाह मुतमक्किनन फ़ी मक़ामिर रज़ा जव्वादन कफ़हु इंदल अताइही हादियन इला सबीलिन नजात अस्करियम मअल हुस्सात महदियन इला तरीक़िल यक़ीन गौसल आलमीन मुईनन मिल्लत वद्दीन सुभान अल्लाह अशरफल अव्वलीन वल आखिरीन सलवातुल्लाहि व सलामुहु
अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर वल्लज़ीन कफ़रू फ़तअस्सा लहुम व अضل अअमालहुम ज़ालिक बिअन्नहुम करिहू मा अंज़लल्लाहु फ़अहबत आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व अहलि मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, अज 13 मुहर्रम हराम जी रात बूबक शहर के अंदर सालियाना इज्तिमा नजराने अक़ीदत व मुहब्बत आले रसूल जे खिदमत में पेश करण जे लाइ बूबक शहर जे अक़ीदत मंदन जे तरफ़ खां ऐं गिरदो नवाहत में रहंदड़नि जे मुहब्बतुनि सां हमेशह जीअं अॼु बि हिकु महफ़िल सजाई वई आहे जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सां गुनाहगारनि खे शिरकत जो मौक़ो नसीब फरमाए। दुआ आहे उन रब्बे ज़ुल जलाल जे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मुंहिंजा सुहिणा करीम रब महफ़िल सजाइण वारनि जे दिलनि जा हाल बि ॼाणी थो, जेके परे परे खां पंधड़ो करे आया आहिनि करीम रब उन्हनि जा हाल ऐं राज़ बि ॼाणी थो। बेशक बेशक मूं जहिड़े गुनाहगार ख़तादार इंसान जे हाल खां बि मुंहिंजा मौला तो वाक़िफ़ आहीं,
अज तुझे दरबार में वास्तो आ तुझे महबूब ऐं तुझे महबूब जे बचड़न जे दामन जो। या अल्लाह जहड़ा आहियूं तहड़ा गुनाहन जा अंबार खणी बेफरमानन जा अंबार खणी करीम रब तुझे दरबार में तुझे महबूब जे वास्ते सां तुझे महबूब जे बचड़न जे वास्ते सां करीम रब सहाबा जे इश्को ऐं अकीदत सां मुझे करीम रब तुझे दरबार में अज पांजी खाली झोरड़ी पेश कयूं था। या अल्लाह भरपूर आमीन आमीन मुझा मौला तुझे ज़ात के निस्बत ॾाढी वणंदी आहे। बेशक उन पांजे महबूब जे पाक निस्बत जे सदके में असां गुनाहगारन जे दिल जूं नेक तमन्ना पूरी फरमा। आमीन मुझा दोस्तों तकरीरूं पयूं थींदियूं लेकिन तकरीर शुरू करण खां पहिरीं हिकिड़ो जुमिलो तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ कयां त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खे निस्बत ॾाढी वणंदी आहे, बेशक ॾाढी वणंदी आहे। इन हद ताईं ख़ुदा खे निस्बत वणंदी आहे। उहा निस्बत कहिड़ी रिश्तेदारीअ जी पर पहिरीं मुहबत वारी निस्बत। सुभान निस्बत कहिड़ी अल्लाह खे वणंदी आहे जेका मोहब्बत थोरो ॻाल्हाईंदा जो जेका मोहब्बत मुहबत वारी हूंदी आहे। एतिरी त मुहबत वारी निस्बत अल्लाह जे ज़ात खे वणंदी आहे जो असहाबे कहफ सां मुहबत वारी निस्बत रखण वारो हिकिड़ो हुयो कुतड़ो। केरु हुयो हिकिड़ो कुतड़ो ॻाल्हायो केरु हुयो? कुतड़ो कुते जो जिस्म चओ पलीत, कुते जो जिस्म पली पलीत, कुते जो गोश्त पलीत, कुते जो सब कुछ पलीत, कुतो खुद पलीत। उहो पलीत जिस्म ऐं पलीत गोश्त वारो जानवर भी अल्लाह जे सुहणे नबी जे आशिकन सां निस्बत थो रखे त मुंहिंजो रब उन ते बि राज़ी थी थो पवे। सुभान अल्लाह तवज्जो कयो छो त मुंहिंजा दोस्त ही महफ़िलूं जी तकरीर मक़सद नाहे गुल होवे त खुशबू करे बिना खुशबू दे गुल केहा, यार होवे त वफादार होवे बिना वफा दे यार केहा, दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे वरन जलसे दा फायदा ही केहा। बेशक जेकॾहिं अची ऐं रुगी नारा हणी ऐं माण्हुनि खे नारा हणाए माण्हू हलियो वञे कोई फ़ाइदो कोन्हे। अज़ीज़ दोस्त अल्लाह जे दरबार में अलॻि सौदो हलंदो आहे, दुनिया जे दरबार में अलॻि सौदो हलंदो आहे। दुनिया जे दरबारनि में अकुल जो सौदो हलंदो आहे, इल्म जो सौदो हलंदो आहे, हुस्न जो सौदो हलंदो आहे, दौलत जो सौदो हलंदो आहे, ख़ानदान जो सौदो हलंदो आहे, तुंहिंजे पर्सनैलिटी जो सौदो हलंदो आहे। पर ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार में फ़क़ति दिलि जो सौदो हलंदो आहे। सुभान अल्लाह उन दरबार में इहो न ॾिठो वेंदो आहे त इल्म थोरो अथसि या घणो अथसि। उन दरबार में इहो न ॾिठो वेंदो आहे त वॾेरो आहे या मिसकीन आहे। उन दरबार में इहो न ॾिठो वेंदो आहे त क़ौम कहिड़ीअ सां तालुक़ थो रखे। उन दरबार में फ़क़ति इहो ॾिठो वेंदो आहे त हीअ जेका दिलि आहे इन जी निस्बत कीअं आहे। सुभान अल्लाह अगर इन दिल की निस्बत सलामती वारी आहे त मुंहिंजा मिठा तोखे हिते बि मुबारक आहे, तोखे क़ब्र जी बि मुबारक आहे, तोखे हशर जी बि मुबारक केर आहे। पर जेकॾहिं इन क़ल्ब जी सलामती न आहे त हीअ दुनिया बि तुंहिंजे लाइ ॾाढी मुश्किल आहे, क़ब्र बि तुंहिंजे लाइ मुश्किल आहे, हशर बि तुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल आहे। छो त मुंहिंजा सुहिणा भाउ ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार में फ़क़ति सौदो हलंदो आहे। ॻाल्हाए सौदो हलंदो आहे दिलि जो। त जेकॾहिं चंद लम्हा ई सही आराम बि पंहिंजो फिटायो अथई, घरड़ा बि पंहिंजा छॾे आयो आहे, कम कारियूं बि पंहिंजो छॾे आयो आहे, जिस्म सां गॾु
जेकॾहिं दिल खे हाज़िर करे वेहंदे त इंशाअल्लाह ताला वो जिस्म तुंहिंजो नबूबकन जे मस्जिद में हूंदो पर दिल तुंहिंजी कंहिं ॿिए हंधि सुभान अल्लाह यादि रखी सघे यकीनन कुछ दोस्तन जे लाइ इहो अजीब मामिलो हूंदो लेकिन हकीकत इहा थी त के माण्हू मस्जिद में वेही भी घर में वेठा हूंदा आहिनि के घर में वेठे भी मस्जिद में वेठा हूंदा सुभान अल्लाह के मदीने पाक में वेठा हूंदा आहिनि पर उहे मदीने में रही भी दिल उन्हनि जी पंहिंजे ॻोठ हूंदी आहे वेठा मदीने में हूंदा आहिनि हाल अहवाल घरनि जा पिया पुछंदा आहिनि पर के जबलनि जे पहाड़नि जे कुंडनि में जिथे पीअण लाइ मिठो पाणी कोन हूंदो आहे जिथे घुमण लाइ को शहर कोन हूंदो आहे जिथे बिजलीअ जी सहूलियत एसिन जी सहूलियत कान हूंदी आहे हूंदा त जबलनि ऐं पहाड़नि जे विच में आहिनि पर दिलि उन्हनि जी महबूब जे दरबार में सुभान अल्लाह खुद फ़ैसिलो करे ॿुधा मुस्लमान खुद फ़ैसिलो ईमानदारी सां करे ॿुधाए त आया उहे अज़ीम इंसान जेके पहाड़नि जे विच में वेही भी पंहिंजी दिल महबूब जे दरबार में रखियो वेठा आहिनि या उहे अज़ीम इंसान जेके मदीने पाक में रही करे भी दिल पंहिंजे ॻोठ लाइ वेठा आहिनि खुद फ़ैसिलो कर जॾहिं तूं खुद फ़ैसिलो कंदे त पोइ तोखे अहसास थींदो पंहिंजे ज़िंदगीअ जो ऐं पंहिंजे ज़िंदगीअ जे हिक हिक लम्हे जो त हीअ ज़िंदगी ॾाढी क़ीमती आहे ये ज़िंदगी ॾाढी क़ीमती आहे इमाम आली मकाम जा आशिक़ इमाम आली मकाम सां मोहब्बत करण वारो इमाम आली मकाम जो जेको फ़िक्र आहे उहो फ़क़त करबला जे पिण ताईं महदूद नाहे क़यामत ताईं अचण वारी इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ी मशाल आहे सुभान अल्लाह नज़रियो आहे हिकिड़ो इंसान खे गस ॾसियो आहे इमाम आली मकाम त ऐं इंसान तू अज़ीम आही पर जेकॾहिं तू पंहिंजे पाण खे अज़ीम करणु चाहीं त हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम संदन जे ख़िदमत में कंहिं अर्ज़ कयो त मुंहिंजा साईं दिलि चाहे थी त हीअं कयां हिक रवायत में आयो त पाण ईअं वेठे वेठे पंहिंजे आशिक़नि खे फरमायूं तो ओ साल कहो ओ सलूक तय करण जी इरादे वठण वारो रखण वारो इंसान दिल में चाहींदो आहे त को अहिड़ो मिले जंहिंजे मिलण सां मुंहिंजी दिल मदीनो बणिजी वञे सुभान अल्लाह को अहिड़ो मिले जंहिंजे मिलण सां मुंहिंजे ज़िंदगीअ जी हालात बदलजी वञे यह हकीकत है लेकिन बुद्ध मुझे मौलाए कायनात जो फरमान हसनैन करीमैन जे बाबे जो फरमान हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमाइन था ऐ सोचण वारा इहो सब कुछ तू भी त थी सघे थो सुभान अल्लाह तवज्जो कयो इहो सब कुछ तू भी त थी सघे थो तू चवी थो त को मिले जेको मुझी जिंदगी तब्दील करे पाण फरमाए त तू एड़ो थी पो त दुनिया तोड़े दिसे त उन्हनि जी जिंदगी तब्दील थी सुभान अल्लाह इहो नामुमकिन कोन्हे इहो मुमकिनात में शामिल आहे लेकिन थोड़ो मुश्किल जरूर आहे नामुमकिन नाहे मुश्किल जरूर आहे उहो मुश्किल कीअं उहो मुश्किल ईअं त जॾहिं न को सलो पोखबो आहे उन सले जी पहिरीं खल सड़ंदी आहे पोइ गौच निकिरंदो आहे खल सड़ंदी आहे पोइ गौच निकिरंदो आहे थोड़ो हिन ॿाहिरीं खल खे साड़ थोड़ो हिन ॿाहिरीं खल खे साड़ ॾुखी आहे ॾाढी ॾुखी आहे लेकिन थोड़ो इन खे साड़ पोइ जेको अंदरों तुंहिंजे न उहो गौच निकिरंदो पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हींअर तूं चवी थो त ख़ुदा करे मुंहिंजी दिलि मदीनो थिए पर पोइ जंहिं ॾींहुं बि कंदड़ो हीअं करे निहारींदे त उनजी दिलि बि मदीनो बणिजी सुभान अल्लाह तमन्ना आहे बेशक
थोड़ो ॻाल्हायो इंशाअल्लाह ताला। अॼु मां करबला में ही रहंदुसि, मौज़ू इंशाअल्लाह ताला उतां खां ही शुरू कंदुसि, न हेॾा न होॾा, पर थोड़ो तव्हांजो ज़हन ठाहिण थो चाहियां त मुंहिंजा दोस्त हिननि महफ़िलनि खे बसि फ़क़ति जलसो न सम्झो, सिर्फ़ जलसो न सम्झो। इन महफ़िल में अचण वक़्तु इहो ख़्याल दिलि में ज़रूरु खणी अच, अमीर आहीं या ग़रीब आहीं, इहो दिलि में ख़्याल ज़रूरु खणी अचे त मां त गुनाहगार आहियां। इहो तसवुरु पको करे अच। इहो न त मां आलिम हाँ, मां मौलवी हाँ, मां मुफ्ती हाँ, मां ख़लीफ़ो हाँ, मां हाफ़िज़ हाँ, मां कारी हाँ, मां रईस हाँ, मां मख़दूम हाँ, मां न न न न पंहिंजे पाण खे ख़ाली करे खणी अचो, चओ मां त गुनाहगार हाँ। हिन महफ़िल में मतां को साहिबे दिलि हुजे, मतां को ज़िक्र वारो बानो हुजे, कख हेठां लख पियो आहे, मन ख़ुदा जी उन जे मथां महिरबानी थिए, उन जे सदके सभिनी जो बेड़ो पार थी वञे। इहो तसव्वुर खणी मुंहिंजा दोस्त अगर कंहिं भी महफ़िल में वेंदे इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब तोखे ख़ाली कोन मोटाए। पर जेकॾहिं ख़्याल खणी वेंदे, ॾिसां तुंहिंजो मौलवी कहिड़ी पटाखूं थो हणे, ॾिसां जो नवां नुक्ता कहिड़ा थो ॿुधाए, ॾिसां जो नयूं ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे, कुझु वरी अॼु ॾिसूं त किथे ग़लती थो करे, त बेशक तोखे पंहिंजो मक़सदु हासिल थी वेंदो। लेकिन मुंहिंजा दोस्त जेको असुल तुंहिंजे रूह जी ग़िज़ा हुई उन खां तूं महरूम रहिजी वेंदे, पोइ ओजागो तुंहिंजे लाइ फ़ुज़ूल वबाल बणिजी वेंदो। अल्लाह ताला पंहिंजे पनाह में अता फरमाए। हिकु दफ़ो मुंहिंजे आका करीम ते दुरूद पढ़ त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोरो हिस्सो मनक़बत जो पढ़ंदुमि त मां लाइन खे शुरू कयां इंशाअल्लाह ताला। पोइ क़ुरान करीम जी तिलावत करे ऐं तर्जुमो शुरू थो कयां। दिलि खोले अखियूं बंद करे तसव्वुर मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खिदमत में हाज़िरी जो करे ऐं पोइ चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोड़ी रल के खड़ी है ज़हरा दी, तस्वीर नबी दी बन दिए। जोड़ी रल के खड़ी है ज़हरा दी, तस्वीर नबी दी बन दिए। वेखो घुंडला के जे नूहानो, वेखो घुंडला के जे नूहानो, तनवीर नबी जोड़ी रल के खड़ी है ज़हरा दी, तस्वीर नबी दी बन दिए। सुभान अल्लाह। थोड़ी सराय किया समझ में अचे थी। जिथों दीद खुदा दी खलकत गए, उथे दीद नबी दी रहमत है। अल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।
ऐ मुझो महबूब वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जिथु दीद खुदा दी खलकत गए उथे दीद नबी दी रहमत है सिर माप के दस सो लोकानो जागीर नबी दी बढ़ती है आशिक जो हिकड़ो पासो रुगी सिर जे मथा ही के मथियो पासो जे दरोगे मथियो पासो मापे देखा तो मुझे मुस्तफा जी जागीर केतरी सुभान अल्लाह सिर मापे के दस तो लोकानो जागीर नबी दी बढ़ती है वे को घुंडला के जे डूंगानो तनवीर नबी दी बढ़ती है कहा इश्क हुसैन तू विच करबल अज हर शेवार दे नाना तू कहा इश्क हुसैन कहा इश्क हुसैन तू विच करबल अज हर शेबाद तू नाना तू तेरी हर शैदी तेरी हर शैदियां हशर तानी तौकीर नबी दी बढ़ती है तेरी हर शैदियां हशर तानी तौकीर नबी दी बढ़ती है जोड़ी रल के खड़ी गए सराती तस्वीर नबी दी बढ़ती सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत कुरान करीम में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू सुभान इन तंसुरुल्लाह यंसुरकुम व युसब्बित अक़दामकुम अल्लाह जे सोने कुरान करीम मां जे सूरत जे टिन आयत जी तिलावत कयम हीयर हिक तिलावत कयम इब्तिदा में टे तिलावत कयम उन सूरत जो नालो सूरे मुहम्मद उन सूरत जो नालो चाहे सूरे नूह भी आहे सूरे हूद भी आहे सूरे यूसुफ भी आहे लेकिन अज सूरे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक इस्म मुबारक वारी सूरत मां कुरान करीम जो आयत तिलावत कयूं था अज़ीज़ान मन अज जेको भी टाइम आयो इंशाअल्लाह ताला करबला जे मैदान में रहंदासी मैदान करबला में रहंदासी मैदान करबला का खुदा चाहो त अगते निकरंदासी
अजु कोई ते नथा हलो छो त ही चौथो प्रोग्राम महबूब जे शहर जे अंदर अचो त अल्लाह जे सोने कुरान करीम जे तिलावत कयल आयत जे तर्जुमे ऐं मफ़हूम जे तरफ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निगाह करे ॾिसूं त अल्लाह ताला जे ज़ात इन करबला वारे राज़नि खे कीअं पर्दनि में राज़ ई राज़ करे रखियो आहे। सुभान अल्लाह। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब जी ॿोली केरु सुञाणंदो आहे जो आशिक़ सुञाणंदो आहे। मासूम जी ॿोली केरु सुञाणंदो आहे जो जी जल माउ सुञाणंदी आहे। नंढड़ो ॿारो अजीब आवाज़ कंदो आहे मगर मां सम्झंदी आहे त मुंहिंजो बच्चो छा चई रहियो आहे। महबूब कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदो आहे उनजो आशिक़ सम्झंदो आहे त मुंहिंजो महबूब कहिड़ी ॿोली ॻाल्हाए रहियो आहे। अल्लाह जो सुनो क़ुरान करीम जेकी बि बयान करे रहियो आहे उनखे केरु सम्झंदो आहे जो आमिना जो लाल सम्झंदो आहे। अज़ीज़ान मां कुरान करीम अल्लाह नाज़िल फरमाईंदो आहे उन कुरान करीम के खोले खोले मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार सम्झाईंदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वो अब महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक ज़ुबान मुबारक मां या आयत करीमा जॾहिं अल्लाह जे ज़ात व बरकात नाज़िल फरमाए मुझे करीम मुस्तफ़ा तिलावत फरमाए आयत करीमा जे तर्जुमे ते अचूं त राज़ खे खोले करबला जे मैदान में पहुंचूं छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महफिल शहीदान करबला जे निस्बत सां रखी वई आहे। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू आए ईमान वारो अज़ीज़ान मानो समझाने जे लाइ आस्ते आस्ते समझाईंदुसि अॼु जज़्बाती तकड़ी तकरीर करणी नाहे। करबला जे मैदान जे अंदर जेको बि मामलो थियो ॿुधाए थो ते सभई कलमे वारा ईमान वारा हुया या के यहूदी ऐं ईसाई बि मौजूद हुआ। जवाब ॾियो ॻाल्हाईंदा न ॻाल्हाईंदो त मूंखे पक थींदी तव्हां निंड था कयो। ईमान वारा कलमे वारा मैदान करबला में मौजूद अल्लाह ताला ज़बान ॾिनो हा हा चवण वारो तोखे चई छॾींदो तुंहिंजो अकुल तुंहिंजे मथां हावी थी सघे थो त करबला त सन 61 हिजरीअ जे अंदर मैदान करबला सजायो वियो आहे। क़ुरान करीम त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात अॻु में नाज़िल फरमायो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधण जे लाइ ज़रूर ॿुधजां मगर दिल में इहो ख़्याल पक्को रखजां जेको क़ुरान करीम के नाज़िल करण वारो आहे उनखे क़यामत ताईं सॼी ख़बर आहे। उन बेनियाज़ रब जे ज़ात खां काई बुझाई नाहे पांजे बुझ के पाण ॼाणंदो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो ऐ ईमान वारो तवज्जो कजां कुरान के जो कलाम जवाब दो गला गला के जो कलाम अल्लाह जी ज़ात
ताकतवर या कमजोर जवाब ताकत गला गला जवाब दे अल्लाह बादशाह जो बादशाह आगे या ना है जवाब दे अल्लाह इरादो कदो सब कुछ थी भी दुआ या न थी भी दुआ जरा अल्लाह जे सुने कुरान दे निहार अल्लाह तो फरमाए इन तंसुरुल्लाह हिकड़ी निगाह लफ्जी तर्जुमे ते रखा बी निगाह मुझा दोस्त अजीज उन तर्जुमे सां गॾु उन मालिक जे इरादे ते रखो तर्जुमो थींदो त ऐ ईमान वारो इन जे कदह तंसुरुल्लाह तव्हां अल्लाह जी मदद कयो तवज्जो कजो लफ्जी तर्जुमो थींदो इन तंसुरुल्लाह जे कदे तव्हां अल्लाह जी मदद कयो पर इरादे मनशे खुदा के जॾहिं तर्जुमे सां गॾु रखबो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तर्जुमो थींदो ऐ ईमान वारो जे कदे तव्हां अल्लाह जे दीन जी मदद कंदो जे कदे तव्हां मां अल्लाह जे दीन जी मदद कंदो अन्या टी माना थींदी अल्लाह ताला ईमान वारन के फरमाए थो ऐ ईमान वारो जे कदे तव्हां मुझे सोने मोहम्मद जी मदद कंदो तवज्जो बेनियाज़ रब करीम पंहिंजे क़ुरान करीम में फरमायो जे कदे तव्हां मुझे दीन जी मदद कंदो या सुरकुम मां खुदा वाइदो थो कयां त पोइ मां बि तव्हांजी मदद कंदुसि तव्हां मुझे दीन जी मदद कयो मां तव्हांजी मदद कंदुसि या इलाहुल आलमीन तुझी ज़ात एतरी ताकत वारी आहे तुझी ज़ात एतरी ताकत वारी आहे उहो निमरूद जे कदे खुदाई जी दावा करे बेनियाज़ रब जे कदे मंडे मच्छर के हुक्म दी त उहो भी कम करे पियो ॾेखारे तवज्जो कर मुसलमान बेनियाज़ रब जी उहा ताकत उहो निमरूद जेको खुदाई जी दावा करे अल्लाह जी ज़ात सजे मच्छर के भी न अहड़े मच्छर के हुक्म थो करे जेके हिकड़ी टंगा हिकड़ो पर्रा जॾहिं नक मां अंदर लंघी वञी इन दिमाग़ वारी जगह ते पहुचंदो आहे अंदाज़ो लगा जॾहिं निंड पियो हूंदो आहे मच्छर तुंहिंजे नक में वेंदो आहे त छा हाल थींदो आहे उन बेनियाज़ रब जे कुदरत दी निहार या अल्लाह तुझी बेनियाज़ कुदरत मंडे मच्छर जे हथां खुदाई जी दवा करण वारे निमरूद खे उन जगह ते पहुंचाए छॾे जो जेसिताईं पादर न लॻन तेसिताईं सुकून न मिले मुझा बेनियाज़ रब एतरी तुझी ताकत उन जे बावजूद ओ मुझा मौला पंहिंजे क़ुरान करीम में हुक्म पियो करे ऐ ईमान वारो जे कदे मुझे दीन जी मदद कंदो मां अल्लाह तव्हांजी मदद कंदुसि करीम रब कीअं मदद कंदे वयुसब्बित अक़दामकुम मां अल्लाह जी ज़ात तव्हांजे कदमन खे साबित रखंदुसि अॻिते वधण खां पहिरीं इन जगह ते बीही करे मैदान ज़ार के आगो रखंदे मुझा दोस्त अजीज तव्हां सां सवाल कंदो अल्लाह फरमायो मुझे दीन जी मदद कंदो करबला जे मैदान के आगो रख जे
जेकॾहिं माना वठी त अल्लाह फरमाए तो ऐ ईमान वारो जेकॾहिं मुझे महबूब मुस्तफा जी मदद कंदो त करबला जे मैदान में ज़ाहिरी तौर ते मुझो मदीने जो ताजदार मौजूद नाहे मुझो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुझा दोस्त अजीज रूहानी तौर ते त मौजूद ज़ाहिरी तौर ते दुनिया जे नज़र जे आगो नाहे अल्लाह ताला जमानड़ो ज़ाहिरी तौर ते केरा अल्लाह ताला कंहिंजी मदद घुरी रहियो आहे ऐं मुंहिंजा दोस्त नतीजे ते पहुचंदासीं छो त अल्लाह फरमाए थो जेको मुंहिंजे दीन जी ख़िदमत कंदो जेको मुंहिंजे दीन जी मदद कंदो तवज्जो लफ़्ज़ ॾे तवज्जो कजां जेको मां अल्लाह जे दीन जी मदद कंदो मां अल्लाह उन जी मदद कंदुसि मदद कीअं कंदुसि उन जा कदम साबित रखंदुसि हिकिड़े मिंट जे लाइ ऐं बचड़ी वाल पंहिंजे अंदर में झांकी पा मैदान करबला जे अंदर रात ॾहीं मुहर्रम हराम जी निहार जेॾी महिल आका इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे तमामु साथियुनि खे गॾु वेहारे पाण उन्हनि खे ख़ुतबो ॾियणु फरमायो त मां हुसैन तव्हांखे ख़ुशीअ सां इजाज़त थो ॾियां तव्हां जेॾांहुं जा आहियो ओॾांहुं वापसि हलिया वञो न रुॻी इमाम आली मक़ाम ख़ुतबो ॾिनो मगर ख़ुतबे ॾियण खां बाद में इमाम आली मक़ाम दिया भी विसराए छॾिया बत्तियूं भी विसराए छॾियो इन जे लाइ त जेको वञणु चाहे उनखे मां हुसैन इजाज़त थो ॾियां न रुॻी इजाज़त फरमायो गॾु ऐलान फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े मां सुहिणे नाते महबूब करीम सां तव्हांजी शिकायत बि कोन कंदुसि इमाम आली मक़ाम ऐलान फरमायो ख़ुतबो फरमायो तमाम तंबू जूं बत्तियूं बि बंदि थी वियो ऊंदा ई थिया हेॾां ऊंदा ई थिया हिकु भाउ ऊंदा ई करे रहियो आहे बत्तियूं विसाए रहियो आहे ॿिए ख़ीमे में अमड़ मौजूद नाहे अबो मौजूद नाहे ऐं रिश्तनि जो तक़द्दुस रखण वारा ज़रा पंहिंजे अंदर में झांकी पाए निहार जंहिं जॻह ते अम्मा मौजूद न हूंदी आहे जंहिं जॻह ते बाबा मौजूद न हूंदो आहे उन जॻह ते हिकु भेण पंहिंजे भाउ सां केतिरो प्यार कंदी आहे इन जो अंदाज़ो पंहिंजे अंदर में झांकी पाए लॻाए सघींदो होॾा सुहिणी बीबी ज़ैनब साण पंहिंजे ख़ीमे में मौजूद आहे उन जे दिल में ख़्याल अची रहियो आहे सुभाणे कारज़ारा सुभाणे मैदान जंग जो मैदान सजणो आहे किथे ईअं त न थींदो त मुंहिंजे सुहिणे दिल पर भाउ जा साथियुनि मां को बेवफ़ाई करे हेॾां मुंहिंजी सुहिणी बीबी ज़ैनब जे दिल में ख़्याल इमाम आली मक़ाम ऐलान करे तमाम दिया बंद करे जॾहिं दिया ॿारींदो आहे तवज्जो कजा जॾहिं दिया ॿारींदो आहे हिकु हिकु ग़ुलाम वेठो आहे कोई बि पंहिंजी जाइ तां कोन चुरियो आहे मां तोखां थो पुछां करबला जे मैदान में पहुतो ऐं मूंखे जवाबु ॾिजां हिकिड़े मिंट जे लाइ मूं मञी छॾियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम गौर कजां तवज्जो कर मूं मञी छॾियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जिस्म में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जिस्म में अम्मा फातिमा ज़हरा जो खून मौजूद आहे क़बूल कयम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जिस्म में अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो खून मौजूद आहे क़बूल कयम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पाक वजूद में मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो नवाबे दहन मौजूद आहे क़बूल कयम लेकिन मूंखे जवाब ॾे जीअं मक़सद महरम खां वठी करे इमाम आली मक़ाम जो पाणी बंद आहे ॿुधाए त बाक़ी ग़ुलामनि जो बि बंद आहे या न आहे जवाब ॾियो सोची जवाब ॾियो सत महरम खां पाणी बंद थियो आहे रुॻी इमाम आली मक़ाम जो बंद आहे या मूंखे जवाब ॾे तमाम ग़ुलामनि
जो बंदा जवाब ॾियो जे तव्हां जी दिलि चवे थी त तमामु गुलामनि जो बंदा त हिकिड़े मिंट लाइ मां तोखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिमाग़ जे तुंहिंजे ते ज़ोर रखी करे सोचण ते मजबूर थो कयां सोची पोइ जवाब ॾे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम अली मक़ाम लाइ चई छॾियोसीं त मुंहिंजे मुस्तफ़ा जो लुआब तहल नसीब जंहिंखे ते क़यामत ताईं उञ न लॻे वॾी ॻाल्हि न आहे लेकिन उन्हनि ग़ुलामनि आशिक़नि ॾे निहार जेके बि 7 महरम खां उञारा मगर कंहिं बि पाणीअ जी शिकवा कान कई आहे जवाब ॾे त सोने मदीने जे ताजदार जे नवाज़े खे त दीदार मुस्तफ़ा थी रहियो आहे ॿुधा उन आशिक़ खे कंहिंजो दीदार थी रहियो आहे सोची समझी जवाब दे रुकी किस्से ॿुधण जो आदी न थी हक़ीक़त जे मथां मजबूर थी वञणो पवंदई त हा जेका ज़ाते हुसैन हक़ीक़त में दीना जेका ज़ाते ॻाल्हि जेका ज़ाते हुसैन हक़ीक़त में दीना छो त अल्लाह क़ुरान करीम में फरमायो इन तंसुरुल्लाह जेकॾहिं तव्हां मुंहिंजे दीन जी मदद कंदो जेकॾहिं तव्हां मुंहिंजे दीन जी मदद कंदो यंसुरुकुम मां अल्लाह तव्हांजी मदद कंदुसि मदद जी सूरत बि मुंहिंजे ख़ुदा ॿुधाई कहिड़ी सूरत में मदद कंदुसि वयुसब्बित अक़दामकुम 7 महरम ते पाणी बंदा 8 महरम ते पाणी बंदा 9 महरम ते पाणी बंदा जी रात मां तोखां तो पुछां ओ मुस्लमानो रुॻी सुबुह जो रोज़ो रखंदो आहे शाम जो हाल कहिड़ो हूंदो आहे पंहिंजे अंदर में छाती पाए पंहिंजे वजूद में छाती पाए हिन मामले खे रुॻी किसे ताईं महदूद न कर हिन मामले खे रुॻी किसो न सम्झो हक़ीक़त जी तरफ़ तवज्जो करे पंहिंजे ईमान खे ताज़ो कर त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह उन्हनि जी मदद कया जन मुझे सुने हुसैन जी मदद कया अल्लाह के जी मदद कया जन सोने हुसैन जी मदद कया सोनो हुसैन दीना तू नचवी त नचो मुलड़ो मां नचवा त नचो ॿियो को मुलड़ो चए न चए उन जवान जे दरबार में हल जंहिं हिकिड़ी निकाह सां 95 लख हिंदू मुस्लमान कया फतवा लगाइण वारो मुस्लमानो तू असां सॼो मुस्लमान के काफ़िर चई रहियो आहे मुस्लमान ते चीचू खणी रहियो आहे मां हिक नेमत ॻणाईंदो हलंदुमि हिक साबित क़दमी ॻाल्हाईंदो हलंदुमि अज़ीज़ाने मन करबला जे मैदान ते रही ॻाल्हाईंदुमि पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी जे दरबार में हल उन खां पुछंदो ओ सोना हे फकीर सजण साईं जो गुलाम त चवे थो त मुंहिंजो इमाम अली मक़ाम सुनो सरापा दीना तुंहिंजो अक़ीदो छा है सुनो ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती फरमाए थो शाहस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीनस्त हुसैन दीपना दीना तो मुझो सुनो गला दीना तो मुझो सुनो अज़ीज़ाने मन आस्ते आस्ते मंज़िल जे तरफ तोखे वठी हला हाणे सवाल थियो हिकिड़े मिंट जे लाइ अञा तमां ते ही मोहम्मद जे रात ते तो बीहा अञा मां ते ॻाल्हाइण थो चाहियां तमामु सहाबा जेके सुणे इमाम अली मक़ाम जा सहाबी आहिनि आशिक़ आहिनि दीवान या हाफ़िज़ मोहम्मद अली साहब तो दुनिया जी तारीख़ वारो कहीं हिकिड़े जे लाइ लिखी ॾेखारे त हिकिड़ो माण्हू इमाम अली मक़ाम जे ख़ुतबे खां पोइ या पतियूं बंदि करण खां पोइ उन्हनि जो फ़ाइदो वठी निकितो हुजे अॼु ॾींहं ताईं दुनिया जी तारीख़ लिखी न सघी आहे जॾहिं हिकिड़ो बि न निकितो आहे यकीन थी वियो त मुंहिंजो हुसैन दीना उन जे ग़ुलामनि खे साबित कदम रखण वारो मुंहिंजो अल्लाह
कुरान करीम जे आयत जे बुनियाद ते कुछ गालियो समझ में अचे वई दोस्तों गाल जे कना जे कुछ वटो फकीर हाज़िरा अजीज़ान मन हाने वरी जे कदे सुबह जो एक इंसान जे हैसियत में छा तवा सा मुसलमान नहीं जवाब नहीं गाला गाला मुसलमान नहीं वडा नारा हणदा हो वडी दावा कंदा हो पर तवा का तो पूछा सुभाणे न को जालिम जे चौक में बीहे चवे त जे करे ही नारो हणदो त कोलियूं हलाइंदो पंजनि या छहनि खे तो असां जे साम्हूं सिधियूं कोलियूं लगन त मुंहिंजे ख्याल में बीठे भी कोन रहंदासीं छो हा बीहला ओहे जन के मालिक गला गला बीहला ओहे जन के मालिक जे कदे हिकड़े मिनट जे ला पोइते वठी हला कूफे जे बाजार में इमाम मुस्लिम बिन अकील खे मोकलण वारो केर जो मुंहिंजो इमाम अली मकाम उन जे हथ ते बैयत करण वारा खड़ा हुया 20,000 भी लिखिया वया 30,000 भी लिखिया वया 40,000 भी लिखिया वया 13,000 बैयत कई उबैदुल्लाह इब्न जियाद जेको वडो बंकार इंसान जने कूफे जो गवर्नर मुकर्रर थियो कूफे जे अंदर आयो जने जुल्म जी बाजार करम कया मानव जा सिर कलम थियण शुरू थी वया त मुंहिंजा दोस्त अजीज वो इमाम मुस्लिम सुनो जेडी मल मगरिब जी नमाज पढ़ाइंदो या इशा जी नमाज पढ़ाइंदो त पोया समय कूफी बीठन जेडी मल सलाम वराइंदो त हिकड़ो भी मौजूद कोन हुंदो जवाब दे कलमे वाला हुया या न हुया जवाब दे कलमे नाज तो करी न त कलमे ते नाज तो कया मुसलमान हां कुरान ते नाज तो कया मुसलमान बेशक कुरान हक्का कलमो हक्का लेकिन मुझा दोस्त जिस दे अंदर में इश्क मोहब्बत ना है जिस दे नमाजी भी होया कुरान पढ़न वाला होया पर खुदा उन्हनि जी मदद न कई अल्लाह उन्हनि जी मदद फरमाई जन जे अंदर में मुझे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मोहब्बत जो दर्द हुयो मदद करण जो दर्द हुयो अजीज़ान मन जे कदे मुखे चवण दे त इमाम मुस्लिम सुनो जह हानी जे घर में मौजूद मोटो न हुयो मजबूर मोटो हां जे वक्त में उबैदुल्लाह इब्न जियाद ऐलान करायो जासूस जी पहुंचा खबर पे कहानी जे घर में हानी आशिक रसूल अल्लाह जे महबूब जे बचड़न जो दीवानो अजीज़ान मन बेचारो तबीयत में नासाज उबैदुल्लाह इब्न जियाद जो मानू आयो त तोखे गवर्नर घोरायो उबैदुल्लाह इब्न जियाद जे दरबार में जेडी मल हानी पहुंचो निहारे पूछे तो दे खबर इमाम मुस्लिम तो वटा चवे तो हां मु वटा उबैदुल्लाह इब्न जियाद चवे तो इमाम मुस्लिम के मुझे हवाले कर निहारे चवे तो गाल बुध ही सिर्फ कट जीत सके तो आले रसूल सा बेवफाई न तो करे सके जान जी बाजी हिकड़े पासे उबैदुल्लाह बिन जियाद मुंहिंजा दोस्त अजीज लठन सां मारण शुरू कयो तलवार न हणाई थे लठन सां मारण शुरू कयो थे ईज़ा ॾियण शुरू कया थे इमाम मुस्लिम जे दीवाने आले रसूल जे दीवाने हानीअ खे लठियूं हणंदो थो वञे धक हणी वरी चवे थो मुस्लिम जे मुस्लिम खे हवाले कर जवाब ॾे थो कोन कंदुसि लठियूं खाई खाई धणिया हवाले कंदो मगर आले रसूल सां बेवफाई कोन कंदो एकड़े पासे जिस्म जे अंग अंग के टुकड़ा टुकड़ा थण कबूल करे थो बेवफाई न थो करे उते ही एकड़े पासे इमाम मुस्लिम नमाज शुरू करे 500 पोया नमाज पूरी थी हिकड़ो भी कोने को होया त उहे भी नमाजी होया त उहे भी कुरान जो पढ़ण वाला लेकिन याद रखी छड पहिरो जुमलो दोहराया नमाज भी भलिया कुरान करीम जी तिलावत भी भलिया पर जे कदे नमाज बाबा सा सच्चाई ना है त तुझी नमाज भलिया मगर तू भलो नहीं जो तो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान
करीम में इन करे वाज़ी चई छड़ियो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह फरमाए ईमान वारो मदद वठो सब्र रखो नमाज रखो। पर जदे अल्लाह जे साथ जी महल आई मुझे अल्लाह फरमायो इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह फरमा कैसा तुहां जवाब दे गाल है जवाब दे। अल्लाह जे दरबार में तो के तकलीफ जी चे माथो हला तो सकर जिया अल्लाह रब चवे तो जी मुझा बाना मौला हुकुम कई मदद वठो नमाज सब्र रखो। लेकिन गद सब्र वारन सा मौला छा नमाज तो के नथी बणे छा मौला छा नमाज तो के नथी वणे छा। रब जो जवाब केड़ो अल्लाह फरमाए तो नमाज तमा खुदा के एडी प्यारिया जो मां खुदा पांजे महबूब के ला मकान ते घोड़ा तोहफे में अता कइया। सुभान अल्लाह। अल्लाह जे दरबार में सवाल कयोसीया अल्लाह सब्र का मदद वठो नमाज का गड वरी तू सब्र वारन सा छा नमाज तो के प्यारी ना गए। मौला फरमाए नमाज मुखे प्यारी आ सब इबादत रखा नमाज प्यारी आ। मौला को गड सब्र करन वारन सा छो मुझे मौला फरमाए मुझो एहसान आ ईमान वारन जे मथा ऐ ईमान वारो नमाज मा खुदा के प्यारी आ मगर हर नमाजी प्यारो ना है। नमाज गल गल नमाज मां अल्लाह के प्यारिया मारा मगर हर नमाजी प्यारो ना है। नमाज प्यारिया अब्दुर्रहमान बिन मुल्जिम प्यारो ना है। नमाज प्यारिया यजीद प्यारो ना है। नमाज प्यारिया इब्ने जियाद प्यारो ना है। नमाज प्यारिया अमर बिन साद प्यारो ना है। नमाज प्यारिया शिमर बिन जोशन प्यारो ना है। आने तसव्वुर कर नमाज प्यारिया हर पढ़न वारो प्यारो ना है। मौला केर प्यारो अब तो चले ओ नमाजी प्यारो जो अली अली करन वारो नमाजी प्यारो जेको मुझे सुने हुसैन सा प्यार करन वारो नमाजी प्यारो जेको मुझे बतूल सा मुझे महबूब जे बचड़ी सा प्यार करन वारो नमाजी प्यारो जेको अबू बकर सिद्दीक सा प्यार करन वारो नमाजी प्यारो जेको उमर फारूक सा प्यार करन वारो नमाजी प्यारो जेको उस्मान सिद्दूरैन सा प्यार करन वारो नमाजी प्यारो जेको अली अली करन वारो। खुदा फरमाए तो नमाज प्यारिया मगर उन जी नमाज प्यारिया जेको साहिब नमाज सा प्यार कंदो। इते बिहारी नम तो के अबू बकर में रहने वाला इते बिहारी नम तो के अबू बकर में रहने वाला नमाज प्यारिया लेकिन सूरत नजी कहड़िया अल्लाह फरमाए तो नमाज ओहा प्यारिया जेको साहिब नमाज सा प्यार करण वारो। हिकड़े मिंट जेला थोड़ो पांजे ज़िल के हाज़िर करे मुखे बुधा जेजो नालो नमाज आ उन जो वजूद कहड़ो आ सजी जमात बुधायो। सवाल जो जवाब ॾिनो मज़ो ईंदो मूंखे बि तव्हांखे बि न ॾींदव त पोइ मूंखे बि ख़ामोश थियणो पवंदो। ॿुधणु चाहियो था अॼु उहे तव्हांखे इंशाअल्लाह ताला ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि जो ज़िंदगी में शायदि तव्हां न ॿुधी हुजनि पर जेकॾहिं तव्हांजो साथ जवाब ॾियो नमाज़ हक़ आहे नमाज़ हक़ आहे लेकिन नमाज़ जी सूरत कहिड़ी आहे जवाब ॾियो। अदाए मुस्तफा नमाज की सूरत बुधायो जो नमाज को लाउड कोने नमाज का टेबल काने नमाज का कुर्सी काने नमाज को स्पीकर कोने नमाज को बल्ब कोने नमाज का जगह काने तवज्जो कजा तो नमाज आहे छा जिमे दीदार यारा। सुभान अल्लाह। तसव्वुर कर मुसलमान अल्लाह जे महबूब फरमा अस्सलातु मेराजुल मुमिनीन नमाज मोमिन जो मेराज नमाज आहे छा जंहिंमें यार जो दीदार तॾहिं त नमाज चवी तो भित भी ना है जो भित जो तसव्वुर कया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नमाज काबो भी ना है जो काबे जो तसव्वुर कया नमाज मदीनो भी ना है जो मदीने जो तसव्वुर कया आखिर नमाज आहे छा जॾहिं घुमी फिरी मोटंदे ख़बर पवंदई त नमाज त मुंहिंजे मुस्तफ़ा जे अदा जो नालो आहे।
निमाज छाजो नालो आहे जवाब दे अदाए मुस्तफा अन्या तो जेकरे साधड़ो आई अदा जो लफ्ज नथो समझी सकी पढ़िया लिखिया समझी विया तो गरीब बहराड़ी जो मुंह वांगुरु साधड़ो तो के समझे अदा छाके चइबो आ पाण अल्लाह अकबर चयो उलमा बुधायो तकबीर तहरीम आहे कन्नन ते हथ खयासी अल्लाह अकबर छो चयोसी जो इन करे चयोसी जो मुझे मुस्तफा करीम ये कयो सुभान अल्लाह मुझे महबूब कन्नन ते हथ रखिया तकबीर तहरीम पढ़जी वई मुझे मुस्तफा करीम पंजा हथड़ा छाती को हेठ बधा मुझा दोस्त अजीज क़याम पढ़जी वयो मुझे मुस्तफा कोडन ते हथ रखिया तुझे असाला रुकू पढ़जी वयो मुझे मुस्तफा पेशानी जमीन ते रखी सजदो पढ़जी वयो मुझे मुस्तफा करीम अतहयात ला गोडा भनी बैठो कायदो पढ़जी वयो मुझे मुस्तफा सलाम वरायो नमाज मा फरागत मिली वई नमाज जो नालो कभी शे ना है जो अदाए मुस्तफा जो नालो तो अल्लाह फरमाए तो नमाज प्यारिया मौला नमाज प्यारिया तो केड़ी नमाज अल्लाह जो तो नमाज प्यारिया हर नमाजी प्यारो ना है मौला छाछे करे रब जो तो नमाज उन जे मुके प्यारिया जे को साहिब नमाज सा प्यार कंदो नमाज कंहिंजी प्यारी आहे जेको साहिब नमाज सा प्यार सच इहो आहे त तू नमाज में भी दीदार करे त सघी थो कीअं कंदे जो ज़मानो ॾाढो ॾुखियो आहे ॾाढो सवलो आहे फ़क़त एतिरो कर जेॾी महिल नमाज शुरू करी मुसल्ले ते बीठो काबे ने निगाह करे हथड़ा मथे खण वक्त नियत करे नियत भी कर अल्लाह अकबर भी चो रुगो दिल में ख्याल कर ये तकबीर तहरीमा ये प्यो चवा जे मुझे मदीने जे मीर चैया मां तो खां तो पूछा तुझे दिल में ख्याल आयो ये तकबीर ये प्यो चवा जे मुझे आका चैया बुधा मुसल्ले ते भी करे तू मदीने पहुंचे या कोन पहुंचे जवाब सुभान अल्लाह गाला गाला जवाब दे के वे छिड़ा भी दूर के दूर भी औलास परी के चढ़न चितते के विसरन नमूर जिया में कुंडी पूर तिया मूसिफा सुपरी हाँ मुझा यार घर बैठे महबूब जा दीदार कर घर बैठे पांजे दिल के मदीना बना सकी तो मां मोटी बरी करबला के मैदान में हला का दे हला जवाब ले मैदान करबला गला गला का दे हला मैदान करबला शान करबला वारन जो तबदी अज अखाड़ में आप वहायो केड़ा सोल सकत्यो सिरत सगी जन्नती नौना ने जो बचायो एकड़ो सुर पढ़ंदो हो अल्लाह दुला मदीने वारे जा कदा कुल्हड़ ते जे सवारी हो अल्लाह शहर मदीनो छदे बचड़न में अच कर बलख तवसायो केड़ा सोरा सकतू सिरत सगी जन्नती नौना ने जो बचायो अन्या तो के करबला जे मैदान में रात रहाई थी सुबह थण दे सजी रात
दह मुहर्रमुल हराम जी रात पंहिंजे दिल ऐं दिमाग़ खे गॾु करे जवाब ॾे त करबला जे मैदान में कहिड़ी ॿोली हली आहे चो रब जे क़ुरान जी ॿोली हली आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओॾे मुहर्रमुल हराम जे रात पंहिंजो रातियूं अजायूं गुज़ारण वारो पंहिंजो रातियूं कचहरी में गुज़ारण वारो रुॻी तसव्वुर इहो करे त अॼु राति ॾह मुहर्रमुल हराम जी राति सॼी राति ख़ीमनि में रब जे क़ुरान जी तवार हली आहे जीअं सुबुह थियो आहे अज़ीज़ाने मन सुबुह थियो आहे सुबुह त अल्लाह जे तरफ़ खां थियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यज़ीदी लश्कर में बि अज़ान आई आहे हेॾां मुंहिंजे इमामियानी मक़ाम जे ख़ीमनि में बि अज़ान आई आहे ॿुधा अज़ान ओहाई आहे या बटा जवाब ॾे अज़ान बि होॾे बि अज़ान होॾे बि अज़ान होॾे बि फज्र जी नमाज़ हली रही आहे हेॾे बि फज्र जी नमाज़ हली रही आहे मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम जे अंदर फ़ैसलो ॾेई करे करबला जे मैदान खे अलॻि अलॻि करे ॿुधायो त मां अल्लाह ऐलान थो कयां ऐं ईमान वारो मदद वठिजो सब्र खां ऐं निमाज़ खां मगर मां अल्लाह खे ॻोल्हींदो त सब्र वारनि सां गॾु रहंदो यानी निमाज़ी त होॾे बि हुया रुॻी निमाज़ीअ ॾे न निहार तिलावत ॾे न निहार रुकू सजदन ॾे न निहार किरदार ॾे निहार त आले रसूल सां प्यार आहे या नाहे निमाज़ी अॼु बि दुनिया में लख हद मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मगर आले रसूल जो अदब मौजूद न आहे सुबुह जो टाइम थियो हिकिड़े मिंट जे लाइ मां तोखां थो पुछां जेॾी महिल इंसान खे हींअर तव्हां वेठा हो तव्हां मां कंहिंखे बि हींअर जेकॾहिं सुई हणिजे त सूर थींदुसि या न ॻाल्हायो मां ॾाढो सवलो करे थो सम्झायां तव्हांखे न त मां तकरीर खे खणी वञा ॿ टे शेर पढ़ी वञी कलाक पूरो कयां पर जाॻो सम्झो जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे बि हींअर सुई हणिजे त सूर थींदुसि या कोन थींदुसि थींदो भला इते ई तव्हां मां कंहिंखे बि नशे जी का शइ ॾेई या कंहिं जिस्म जे हिसे खे सुन करे अहिड़ी शइ सां अहिड़ो को स्प्रे आहे उन सां सुन करे पोइ जे सुई हणिजे त सूर थींदो या कोन थींदो तवजह कयो अहम मोड़ ते पियो अचां इंसान साॻियो आहे जिस्म बि साॻियो आहे मगर आम जॾहिं हू हालत में आहे त हुनखे थोरी बि तकलीफ़ वारी शइ ॾे त हुनखे तकलीफ़ थिए थी पर जॾहिं ख़ासि हालत में आहे त मुंहिंजा दोस्त नंढड़ी सुई त छा जॾहिं ऑपरेशन थींदो आहे माण्हूअ जो अखियूं फटियूं पयूं हूंदियूं आहिनि हेठो जिस्म वेठो कटिबो आहे टक चोरींदो आहे थोरो जवाबु त ॾियो छाजे करे टक कोन चोरींदो आहे नशो छा हूंदो आहे नशो दुनिया जे शयुनि जो नशो दुनिया जे शयुनि जो नशो जॾहिं जिस्म ते चढ़ंदो आहे त दुनिया जी कटण वारी शइ बि असर कान कंदी आहे मां तोखां थो पुछां जॾहिं मालिक जे इश्क जो नशो चढ़ंदो आहे जो बचा चान ॾींहं खां आर कोन हूंदो आहे इश्क जो नशो कहिड़ो नशो गाला गाला इश्क जो नशो इश्क जी तोखे ख़बर ई कान्हे का तो यो मोबाइल सां इश्क कयो तोरगी ने नेट ते इश्क वाह खुदा जा बाना यो इश्क न थई यो फिस्क सही इश्क कर त मुंहिंजे महबूब सां कर अज़ीज़ाने मन हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची रहियो आहे ॻाल्हायो त सही केर हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची रहियो आहे हिकिड़ो ग़रीब शख़्स रस्ते में बीठो आहे अर्ज़ थो करे ओ सोना अल्लाह जा नबी अॼु मां सवाली बणिजी बीठो हां रस्ते खां परे कोन थींदुसि अल्लाह जे नबीअ पुछो ॾे ख़बर कहिड़ो सवाल आहे चवे थो अल्लाह जे दरबार मां
मुखे इश्क जो ज़रो वठी दे। सोने ईसा अलैहिस्सलाम निहारे चयो इश्क तुझे वस जी ॻाल्हि नाहे। जिद करे बीठो न मुंहिंजा साईं भला सॼो रुपयो न त अठाना कोन सही सघंदे चाराना। लहंदे लहंदे पाई पैसे ते अचे बीठो अल्लाह जे नबीअ हथड़ा पिया अल्लाह जे ज़ात उनखे इश्क जो ज़रो अता फरमायो। ईसा अलैहिस्सलाम हलियो वियो। कुछ टाइम खां बाद में जॾहिं ईसा अलैहिस्सलाम आयो उन पहाड़ीअ जे भर में भी पुछा कई हिते हिकिड़ो आशिक़ रहंदो हुयो काॾे वियो? चयो साईं फलाणी पहाड़ीअ जे चोटीअ ते बीठो आहे। साल टाइम गुज़री वियो आहे न अचे थो न वञे थो। ईसा अलैहिस्सलाम उते पहुतो सलाम वराई आशिक़ जवाब कोन ॾिनो। तवज्जो कजां इश्क प्यार तू चई तो मूं प्यार कयो आहे न प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो। हर शइ खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो। चो चो प्यार जी दवा सबको करे प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो। हर शइ खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो। सच में दीन जो सजड़ो ॾिनो घर में सारो लजड़ो ॾिनो। केरु न अहिड़ा बणिज कंदो केरु न अहिड़ा बणिज कंदो वापार कयो त हुसैन कयो। हर शइ खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो। इश्क करणु सवलो आहे। हुसैन सुणे जो नालो वठणु ॾाढो आसान आहे पर थोरो मंज़िल ॾे निहार। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जबल जे चोटे ते चढ़ी वियो। उन आशिक़ जे घर में बीही करे सलाम कए जवाब कोन मिलियो। पाण फरमायोसि ऐ फलाणा मां ईसा अलैहिस्सलाम तोसां मुखातिब आहियां। उन आशिक़ जवाब कोन ॾिनो। कुझु खड़ियूं ॻाल्हाईंदो रहियो। आशिक़ जवाब कोन ॾिनो। अर्श खां आवाज़ आयो ऐ मुंहिंजा सुहिणा ईसा हिनखे जेकॾहिं आओ खणी विच खां टुकड़ा करे छॾिबो तॾहिं बि तव्हां कोन कंदो। उन इश्क जो शहंशाह इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम अल्लाह जी ज़ात उहो इश्क इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे अता फरमायो जो जन ॾिठो तन खे भी इश्क जो नशो चढ़ी वियो। कारेज़ार में निहार औरत कमज़ोर हूंदी आहे या न? जवाब न थोड़ो ॻाल्हि औरत कमज़ोर हूंदी आहे न केॾी बि दलेर हूंदी पर जॾहिं हुनजो पुटड़ो वेंदो त मां में हथ विझंदी बचा ॿाहिरि तूं न वञ। बीबी ज़ैनब ने निहार सलामुल्लाहि अलैहा मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे खानदान दे निहार। सुने अली मुर्तज़ा शेर खुदा जे बचड़ी दे निहार। जेॾी महिल कारेज़ार सबरंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ड्रोड़ी ईंदी आहे केर चो बीबी ज़ैनब केर ईंदी आहे जवाब दे बीबी ज़ैनब मुंहिंजा दोस्त अज़ीज़। दोस्त सदाइण सवलो आहे साथी सदाइण सवलो आहे पर खून ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे। मासूम आनो मुहम्मद खे वठी ईंदी आहे ॿ बचड़ा पंहिंजा तयार करे ईंदी आहे। मावा मुस्लमान गौर कर हिकु मावा उहा मां बचड़ा वठी करे इमाम आली मकाम जे आलो ईंदी आहे। भावा भा चाहींदो आहे ओ मुंहिंजी भेण हे तुंहिंजो निशानियूं आहिनि इहे हिते हुजनि मां पंहिंजो बचड़ो थो मोकिलियां। भेण चवंदी आहे मुंहिंजा आका पहिरीं मुंहिंजा बचड़ा अल्लाह जे राह में कुर्बान थियनि। हिकिड़े मिंट जे लाइ मुस्लमान हिकिड़े मिंट जे लाइ मुस्लमान करबला जे मैदान खे रुॻी हिकिड़ी ॻाल्हि खे आॾो रखी
करे सोच जॾहिं सभिनी खे ख़बर आहे जेको वञे थो वापस अचे बि कोन थो जेको बि वियो आहे अल्लाह जे राह में कुर्बान थी वियो आहे मोटो कोन्हे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया चवे त 3 ॾींहनि जा उञारा दुनिया चवे त 4 ॾींहनि जा उञारा लेकिन हक़ीक़त मुकम्मिल इन जे उबतड़ा छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल ॾह मुहर्रम जो ॾींहुं जफ़र नाले जिंद जेको जिन्ननि जो चङो सरदार आहे जंहिंजे 70 ख़ानदान ख़ैबर जे मैदान में आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते कलमो पढ़ी ईमान आंदो हो मुसलमान थिया मैदान ख़ैबर में उन्हनि ख़ानदाननि मां 70 कबीले जो सरदार जाफर नाले जिन आयो इमाम अली मक़ाम जे ख़िदमत में अर्ज़ कई ओ मुंहिंजा साईं इजाज़त ॾियो फ़रात नदी जो रुख मोड़े छॾिया सॼी नदी खे ख़ैबर ॾे मोकिले छॾिया इमाम हुसैन अलैहिस्सलाम निहारे फरमायो तोखे इश्क जी ख़बर ई कान्हे का टरी वञ चमो तोखे इश्क जी ॼाणी कान्हे का तोखे इश्क जी परूड़ ई कान्हे का तोखे कहिड़ी ख़बर त इश्क कीअं कबो आहे यार खे राज़ी कीअं कबो आहे सौदो थियला हाणे सौदे थियल जिंदगीअ जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ताज पोशी थी रही आहे मैदान करबला जे अंदर ताज पोशी थी रही आहे सौदो मुंहिंजे मदीने वारे मीर जे मस्जिद नबवी जे अंदर जॾहिं मुंहिंजे महबूब पंहिंजी पेशानी सजदे में रखी आहे इमाम अली मक़ाम मथां पुठी मुबारक दे चढ़ी वेठो आहे सुभान रब्बियल आला जी तस्बीह हली आहे सौदो बि हलियो आहे उन सौदे जी ताज पोशी मैदान करबला में थी रही है अज़ीज़ा ने मन अंदाज़ो लगा तो बीबी ज़ैनब पंहिंजा मासूम बचड़ा ॾेई रही है मुझा अदा